अमीर बख्श जेसि ताईं तूं पंहिंजूं सभई नियाणियूं नथो उथारी तेसि ताईं तुंहिंजे घर जो सुख वापसि नथो अचे। तोखे त ख़बर आहे अमीर बख्श, धीअर घर में रहमत हूंदियूं आहिनि, पर जवान थियण खां पोइ उन्हनि खे जेकॾहिं घणो दर वक़्तु घर में विहारिबो त घर मां बरकत ख़तमु थी वेंदी। पर ताजू पर छा, रिश्ते जो मसइलो आहे न। इहा ॻाल्हि तूं मूं ते छॾ, अलाह सणाई कंदो, सभु ठीकु थी वेंदो। पर तुंहिंजी नज़र में कहिड़ो घर आहे ताजू? अहिड़ा केतिरा ई भला घर आहिनि अमीर बख्श, खानदानी माण्हू बि आहिनि जिन सां मिटियूं माइटियूं करे सघजनि थियूं। पोइ बि घर को ॿुधाए त सही मूंखे। हू मोहम्मद उस्मान वारो पुटु आहे न गफ़ूर, सचमुच मूंखे पंहिंजी धीउ हुजे त आउं त हुनखे ॾेई छॾियां। इहो चरियो केरु सोचे थो चरियो आहे, हुतो खां मूंखां बि सियाणो आहे, पर थोरो रुगो कमज़ोर आहे। पर अमीर बख्श तूं छोकिरे खे छो थो ॾिसी? छोकिरे जे पीउ खे ॾिस, जेको शरीफ़ बि आहे, सादो माण्हू बि आहे, पैसे वारो बि आहे, पंहिंजी न्याणी बि सुखी रहंदी हुते। पर ॻाल्हि त ॿुध, तूं गुलामू लाइ बि ईअं चयो हुयो, उते त मुंहिंजी छोकिरी ख़ुशि कान्हे का। त छा गुलाम तोखे सुठा टका न ॾिना हुआ छा? बाबा उहे त ॾिना आहीं, पर मुंहिंजी छोकिरीअ खे सुख कोन ॾिनो आहे ताजू। बाबा साईं ये पुराणे दौर जो ॻाल्हियूं आहिनि, असां जहिड़ी सोच जी त कोन ख़राबी पैदा कई आहे। न पुट, हिते ॿिनि क़िस्मनि जा माण्हू रहनि था, ॿिनि क़िस्मनि जा। हिकिड़ा हरण जहिड़ा मासूम, हिकिड़ा उहे आहिनि जेके चीते जहिड़ा ज़ालिम ऐं वहशी आहिनि। बाबा साईं पर तूं मूंखे ॿुधाए जमाल त मां कंहिंजी भर में विया? बाबा साईं कोशिश करियो त दुश्मनियूं घटिजनि। अल्लाह या रजबी, तूं सदाईं असांखे बुरी ख़बर ई ॿुधाई आहे। छो छोकिरी जी शादी में तोखे बुरी ख़बर थी लॻे? जन्नत जी शादी हुजे न, तूं त जन्नत जो जनाज़ो कटी रहियो आहीं। ए गफ़ूरो सुठो छोकिरो आहे, सुखियो रखंदो पंहिंजी छोकिरीअ खे। ईअं ई रखंदो न, जीअं मुंहिंजी धीअ खे गुलामू रखियो आहे। पर जन्नत जी शादी त तूं गफ़ूरे सां करण वारो आहीं न, पर उहो त चरियो आहे। चरियो कोन्हे को, बसि ईअं ॾिसण में कमज़ोर आहे। हा, पैसो थियो अथसि न, तॾहिं तोखे सियाणो थो नज़र अचे। तूं हाणे छा बि खणी कंदीअ न, ॻाल्हियूं तय थी वयूं आहिनि। सुभाणे उस्मान वारा छोकिरीअ खे वनवार में विहारण ईंदा, तूं तयारी कर। धीअ जी बर्बादी थो चाहीं? चङो, इहो ॿुधायो त जॾहिं केरु कंहिंसां मोहबत कंदो हुजे त अॻिले शख़्स जो हुन ते कहिड़ो रिस्पॉन्स थियणु घुरिजे? ॾाही मोहबत जो जवाबु मोहबत सां ऐं गोली जो जवाबु गोली सां। मज़ाक न कयो, आई एम सीरियस। आई एम सीरियस आल्सो, ओके? मां सम्झां थो त मोहबत जो रिस्पॉन्स वॾे एतिराम सां ॾियणु घुरिजे। पर छा एतिराम ऐं मोहबत ॿ अलॻि अलॻि शयूं न आहिनि? मोहबत त बेतकल्लुफ़ थींदी आहे, कॾहिं थोरी गुस्ताखी, कॾहिं थोरो हिजाब, थोरो रुसणु, थोरो परचणु, इहे सभु एतिराम जे हेठां दॿिजी नथा वञनि। न, इहे सभु मूड, इहे सभु अंदाज़ एतिराम जे करे ई त बणंदा आहिनि। एतिराम त मोहबत खे बावकार बणाईंदो आहे। ॾाही जेकॾहिं कंहिंखे कंहिंसां मोहबत थी वञे त उनखे कीअं ॿुधाइणु घुरिजे? मुंहिंजो मक़सदु आहे त उन सां उनखे पंहिंजी मोहबत जो इज़हार कीअं करणु घुरिजे? तमामु सवलो आहे। कीअं? जेकॾहिं छोकिरी या छोकिरो ॿिन्हिनि मां केर बि मोहबत में गिरफ़्तार हुजे त पोइ जेकॾहिं हुन टेलीफोन जी सहूलियत आहे त हू टेलीफोन ते चवे आई लव यू। जेकॾहिं हुन वटि फैक्स मशीन आहे त हू लेटर लिखी फैक्स करे छॾे, या वरी हू लेटर कंहिं कोरियर सर्विस जे ज़रिए मोकिले छॾे, या जेकॾहिं हुन वटि इंटरनेट जी सहूलियत आहे त पोइ हुनखे मोहबत भरी ईमेल करे छॾे। अगेन नॉन सीरियस। आई एम वंस अगेन सीरियस। जमाल, मां सीरियस आहियां। ॾाही तुंहिंजो सुवालु नॉन सीरियस आहे। ॾिस न, जॾहिं कंहिंखे मोहबत थींदी आहे न त उहा तूफ़ान बरसाति खां अॻु वारी घुट वांगुरु थींदी आहे। उहा हिकु ज्वालामुखी थींदी आहे, उहा हिकु ज़लज़लो थींदी आहे जेका सॼे वजूद जे धरतीअ खे धोॾे छॾींदी आहे।
ऐं ॿियो शख़्स सम्झी वेंदो आहे त अखियुनि जे तपश जी छा माना आहे, चपनि जी ख़ुश्की छा थी ॿुधाए, वारनि जी बेतरतीबीअ जो कहिड़ो एहतिजाज आहे, ऐं बदन जो सन्नाटो छा थो ॿुधाए। पर मोहब्बत जे ज़लज़ले जी ॿिए खे कीअं ख़बर पइजी सघे थी? उन शख़्स जे दिल जो रिएक्टर स्केल खेसि मोहब्बत जी शिदत खां वाक़िफ़ करे छॾींदो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾ, जॾहिं ज़लज़लो ईंदो आहे न त घटि या वधि तबाही मचाए वेंदो आहे, पर जॾहिं मोहब्बत ईंदी आहे न थाली न वेंदी, उहा बीह वेंदी आहे ऐं पोइ हर लम्हे नवां नवां ज़लज़ला आणींदी रहंदी आहे। तव्हांजे दिल में बि कॾहिं अहिड़ो ज़लज़लो अची महिमान थियो आहे? छो थी पुछी? ईअं ई जनरल नॉलेज जी ख़ातिर। हाणे न पुछ, पोइ ॿिए भेरे तोखे ॿुधाईंदुसि। वाइदो? हा, वाइदो। बाबा बाबा हा तव्हां हींअर ताईं जेको कुझु कयो सो कयो, हाणे घटि में घटि जन्नत सां थियो ज़ुल्म न कयो। तूं मुंहिंजो वॾो ई, मूंखां वॾो ई, तूं हाणे मूंखे सम्झाईंदे त मूंखे छा करणु घुरिजे ऐं छा न करणु घुरिजे। हा बाबा अव्हां आख़िर ईअं असां सां छो था करियो? छा कयो आहे मूं? हा छा कयो आहे मूं? हाणे हिकु न हिकु ॾींहुं न्याणियुनि खे उथारणो ई आहे न, सॼी उमिरि त घर में कोन विहारे खालींदासीं न। मां रुॻो इहो थो चवां बाबा त हुननि जो रिश्तो के चङी जाइ ते कयो। ॻाल्हि त ॿुध, तूं मूंखां वधीक सियाणो आहे, हा तूं मूंखां वधीक ज़मानो ॾिठो आहे, सम्झी छा तूं पाण खे? जिते मां जन्नत ॾिनी आहे उते मां ॾींदुसि, वधीक मूंसां बकवास न कंदो कर। पर आउं इहो करणु कोन ॾींदुसि बाबा तोखे। छॾ पुट, कंहिंसां थो ॻाल्हाए? अरे तूं मूंखे रोकींदे? मां तुंहिंजा निकू मुंहिंजे घर मां जूता रहणा हली जा। पीउ पुट पाण में विढ़ंदा त माण्हू छा चवंदा? नालायक कंहिं जाइ